घोटकी अंदर बरसात तबाही मचाई छड़ी। इलाके में बोडवारी सूरत हाल हज़ारे घर किरी पिया। टावरी प्लाट में बोडवारी सूरत हाल थी वही। इन हवाले से पेश है घोटकी मां CN न्यूज़ के ब्यूरो चीफ इस्माइल गरानी जी ये रिपोर्ट। वक्त मां घोटकी के करीब टावरी प्लाट में मौजूद आया जिते ही जिते जेके भी रहवासी आहिनि वो मुकम्मल पानी के लपेट में अची चुका आहिनि। इन माल ताईं उन्हनि वटि तकरीबन 2 महीना थी विया आहिनि। कोई सरहंदी वारो ना MNA ना MPA ना को चूंडियल नुमाइंदो भी हिननि वटि न आयो आहे। जेके तव्हां मुंहिंजे बैक साइड ॾिसी सघो था त पंहिंजी मदद पाण हितां निकिता वञनि था। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे काॾे वञनि पिया ऐं खयूं वञनि था, उन्हनि जा घर डही विया आहिनि या छा मसइलो आहे उन्हनि सां। अदा ही तव्हां ट्रैक्टर ते जेको सामान खयूं वञो पिया, तव्हां पंहिंजी मदद पाण कयूं वञो था या कंहिं तव्हांजी मदद कई आहे ऐं तव्हांजा जेके घर आहिनि उहे डही विया आहिनि या तव्हां ॿी जाइ ते शिफ्ट थियो था। ही हिन वक़्तु हे जेको सूरत हाल आहे उहे सैलाब खां घटि न आहे। तव्हांजो छा चवणु आहे? जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि या DC आहे या वसवारा आहिनि उन्हनि खे तव्हां छा पैगाम ॾींदा? ही तव्हां वञो था उहे केॾांहुं खयूं वञो था? सामान से ॿाहिरि कढूं था, जिथे हूंदो वेखाई उते वेंदासीं ॿुधी। बाक़ी हे तव्हां पाण हालत ॾिसो था पिया, ठीकु आहे, घर किरी पिया आहिनि, इन जे करे वञूं था पिया। ही तव्हां जेको सामान खयूं वञो था किथे घर वरितो या ईअं वञी किथे रखंदा हुए सामान? ईअं वञी रखंदासीं, ईअं रखंदासीं, पधर ते रखंदासीं, ठीकु आहे, पोइ ॾिसंदासीं वरी घर जे लाइ। तव्हां वटि कोई चूंडियल नुमाइंदो या वसवारो हिन वक़्तु आयो आहे सार लहण जे लाइ? न, हिन टाइम कोई बि न आयो। तव्हांजा घर जेके घणा घर उते डही विया आहिनि? असांजो त हिकिड़ो हुयो, बाक़ियुनि जा बि सभिनी जा डही विया जेके बि आहिनि। अच्छा, तव्हांजे जेके इर्द गिर्द ॿिया घर उहे बि डही विया आहिनि?